सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी भाउरनि भेनरुनि दोस्ताने साथियुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंध जो हिकिड़ो क़दीम शहर शहरी माॻ आहे, उन ते ॻाल्हाईंदासीं, जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे विलादत खां बि अॻु आबाद हुयो। माना ईसवी सन शुरू थियण खां बि अॻु इहो आबाद हुयो। उहो आहे काहूअ जो दड़ो। ही काहूअ जो दड़ो जेको आहे ज़िले मीरपुर ख़ासि जे वेझो हिकिड़ो इंतिहाई अहम क़दीम माॻ आहे, जंहिंजा तहज़ीबी बुनियाद ॿुध धर्म ऐं हिंदू धर्म जे तारीख़ सां गॾियल आहिनि। माना ॿिन्ही दौरनि सां उन खां पोइ आबाद रहियो। हाणे तहक़ीक़ जेका त थी आहे त उन मां साबित थियो त काहूअ जो दड़ो 3000 साल आॻाटो तहज़ीबी विरसो आहे, जंहिंखे ॿुध दौर में हिकु मरकज़ी शहरी माॻ जी हैसियत हासिलु हुई। जॾहिं गौतम बुद्ध जो मज़हब ॿुध धर्म पंहिंजे उरूज ते हुयो, उन वक़्तु बि ही शहर आबाद हुयो। माना 500 क़बल मसीह खां अॻु आबाद हुयो। तॾहिं उन वक़्तु जेको आहे सो ॿुध दौर जो हिकिड़ो अहम मरकज़ बणियो। हाणे सिंध पंहिंजे तहज़ीबी विरसे, शाहूकार सक़ाफ़त ऐं क़दीम शहरी मरकज़नि जे करे बरे सगीर में ॾखिण एशिया में हिकु मुनफ़रिद मुक़ाम रखे थी। मुअन जो दड़ो आहे ऐं बंभोर वांगुरु काहू जो दड़ो बि अहिड़ो माॻ आहे जंहिं ॿुध धर्म ऐं हिंदू धर्म जे मेलाप जा सबूत महफ़ूज़ कया आहिनि। माना हिकु धर्म ॿी धर्म जी जॻह वारारे थो, तब्दीली थी थिए, मज़हब जी मटासटा थी थिए। माना ही माॻ ॾिघे अरसे ताईं, हाणे कॾहिं ही जेको आहे सो शहर फे हस्ती तां मिटिजी वियो, कॾहिं ही वीरान थी वियो। ही माॻ माना ॾिघे अरसे ताईं मिटीअ जो दड़ो सम्झियो वेंदो हो इलाइक़े में। पर 19वीं सदीअ में जॾहिं अंग्रेज़ हिते आया, बरसगीर ते कब्ज़ो कयो, सिंध ते कब्ज़ो कयो, उन दौर में 19वीं सदीअ में बरतानवी माहिरनि ही शहर दरियाफ़्त कयो। उन जा तहक़ीक़ी जेका आसार उन दौर में ज़ाहिर थिया अंग्रेज़नि जे दौर में। हाणे क़दीम रवायतुनि ऐं माहिरनि जी तहक़ीक़ मां ज़ाहिर थिए थो त काहूअ जो दड़ो ॿुध दौर जो हिकु अहम मरकज़ हुयो। ही माॻ हिकु मुनज़्ज़म शहरी वसंती हुई, माना इंतिहाई मुनज़्ज़म नमूने सां शहर आबाद थियल हो ऐं ही इलाइक़े में मज़हबी, सक़ाफ़ती ऐं वापारी सरगर्मियूं जेके हुयूं उन्हनि जो मरकज़ हुई। ही माॻ घटि में घटि 2000 खां 3000 सालनि जी पुराणी तहज़ीब जी निशानदेही करे थो। सर जॉन जेकब 19वीं सदीअ में बरतानवी जनरल हुयो। जॉन जेकब उन रेलवे लाइन जी तमीर शुरू कराई, त उन रेलवे लाइन जे अॾावत दौरान हिन माॻ जा आसार ज़ाहिर थिया। उन खां पोइ हिन जॉन जेकब हिन जी खोटाई शुरू कराई। हाणे उन खोटाई दौरान हिन खे तारीख़ी नवादरात मिलिया, जिन में गुलदाना, मिटीअ जा थांव, आराइशी नवादरात, इहे जेके शयूं हुयूं से क़दीम दौर सां तालुक़ रखनि पियूं, लाॻापो रखनि पियूं। इन करे हिन जॉन जेकब सम्झो थी तव्हां तारीख़ी माॻ आहे, हिन ते वधीक कमु थियणु घुरिजे। ऐं हुन इहे शयूं जेके हितां मिलियूं उहे मुख़्तलिफ़ म्यूज़ियमनि में महफ़ूज़ कयूं। उन खां पोइ भंडरकार आहे, माहिर आसार क़दीमा जो हिकिड़ो माहिर आहे, माना भंडरकार। उन हिन माॻ ते तहक़ीक़ कई ऐं पोइ हिन भंडरकार जे तहक़ीक़ दौरान गौतम बुद्ध जा मुजस्मा मिलिया, मज़हबी तहरीरूं मिलियूं, ॿुध दौर जूं स्टोपा जा आसार ज़ाहिर थिया। हाणे इहे शयूं सभु साबित कनि पयूं त काहूअ जो दड़ो ॿुध दौर जे मज़हबी सरगर्मियुनि जो मरकज़ हुयो। अॻिते हली वरी हेनरी कज़न्स 1929 ईस्वी में काहूअ जे दड़े जी खोटाई कराई। इन दौरान हुनखे काफ़ी वधीक नवादरात मिलिया। हिंदू देवता ब्रह्मा जे पितल जो मुजस्मो थो मिले, जेको 5वीं या 6वीं सदी ईस्वीअ जो करार ॾिनो वियो। हाणे हेनरी कज़न्स जे दौर में जेका दरियाफ़्त थी, उन मां साबित थियो त हिते ॿुध दौर या ॿुध धर्म सां गॾु हिंदू धर्म जी मौजूदगी बि अहम हुई।
माना बुद्ध दौर खां ऐं हिंदू धर्म ॿई माना हिते मौजूदु हुया हिन शहर में ॿिन्ही धर्म जा पैरोकार मौजूदु हुया। उन खां पोइ एन जी मजमदार 1930 में बंगाली क़दीम आसारनि जो माहिर बंगाली माहिर एन जी मजमदार 1930 में काहूअ जे दड़े जी खोटाई कराए हिन माॻ ते मुनज़्ज़म तहक़ीक़ कई ऐं पंहिंजो मशहूरु किताब हुन जो लिखियलु आहे एक्सप्लोरेशन्स इन सिंध में हिन माॻ जो तफ़सीली ज़िक्र कयो। हाणे मजमदार जे तहक़ीक़ मूजिबि हिन माॻ जा मुख़्तलिफ़ दौरनि जी निशानदेही कनि था। माना हीउ शहर मुख़्तलिफ़ दौरनि में आबाद रहियो ऐं हीउ शहर ॾिघे अरसे ताईं आबाद रहियो। माना ईसवी सन खां बि 1000 साल अॻु खां वीते काफ़ी अरसे ताईं आबाद रहियो। हाणे ॿुध धर्म जो ही मर्कज़ हुयो। काहूअ जे दड़े मां जेके बरामद थियल नवादरात आहिनि, मज़हबी तहरीरूं आहिनि ऐं स्टोपा जा आसार आहिनि, साबित कनि था त हिते ॿुध बख़्शू रहाइश पज़ीर हुया। उन्हनि जा घर हुया, कॉलोनी, उनखे जदीद दौर में कॉलोनी चइबो आहे, उहे हुया। हिते ॿुध मज़हबी तइलीम जो स्कूल बि मौजूदु हुयो ऐं इन दौर में फ़लसफ़ाना ऐं रूहानी तहरीरूं लिखबियूं हुयूं, जेकी उहे बि तहरीरूं हिन माॻ तां मिलियूं आहिनि। हाणे हिंदू मत जा आसार काहूअ जे दड़े मां ब्रह्मा जे मुजस्मे जी दरियाफ़्त ज़ाहिर करे थी त हिते ॿुध धर्म जे ज़वाल बैदि मज़हबी तब्दीली थी, हिंदू धर्म ज़ोर वठणु लॻो ऐं हिन शहर में उन वक़्तु हिंदू आबादी बि रहाइश पज़ीर। हिन जे नाले बाबति का सरबस्ती ॼाण न मिली आहे। कुझु रवायतूं, हिकिड़ी मक़ामी रवायत इहा आहे त हीउ शहर काहन बिरादरी जे राजा काहू आबाद कयो, जंहिंजे नाले तां हिन जो नालो काहूअ जो दड़ो। उन खां पोइ ॿी जेका हिकिड़ी रवायत आहे सूमरा दौर बाबति, उन रवायत मूजिबि लॻभॻि 500 साल अॻु हिते काहू नाले जागीरदार रहाइश पज़ीर हुयो, जेको सूमरा हुक्मरान जाम निज़ामुद्दीन निदो जो सिपह सालार हो, तंहिंजी निस्बत सां हिन खे काहूअ जो दड़ो चयो पियो वञे। पर हीअ रवायत कमज़ोर आहे, छाजे करे हीउ शहर जेको आहे सूमरा दौर खां बि सदियूं अॻु यानी 500 क़बिल मसीह में आबाद हुयो। हाणे शहर जो नालो छा आहे, इन बाबति वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, या हिन बाग़ जे खोटाई दौरान के अहिड़ी साबिती मिली पवे त ख़बर पइजे त हिन शहर जो असुलु नालो छा हो। हीउ त काहूअ जो दड़ो जेको आहे सो मक़ामी जेके माण्हू हुया उन्हनि कंहिंजे निस्बत सां रखियो, उन जी का एॾी वॾी तारीख़ी जेको आहे सो का सबूत मौजूदु कोन्हे। हाणे हिन शहर जी फ़न तइमीर ऐं शहरी जेका साख़्त आहे उन मां खोटाई में ज़ाहिर थिए थो त शहर घटि में घटि 30 एकड़नि ते पखिड़ियल हो, अञा वधीक एराज़ी ऐं हिते रहाइशी ऐं मज़हबी जेके हिसा हुया वाज़े तौर जुदा, माना रहाइशी कॉलोनियूं अलॻि हुयूं ऐं मज़हबी जिते मज़हबी पूॼा पाठ जा मर्कज़ हुआ उहे अलॻि हुया। मिटी ऐं पकनि सिरुनि सां घरनि जी अॾावत थियल हुई। पाणीअ जे निकाल जो इब्तिदाई निज़ाम जेको हो मौजूदु हुयो। स्टोपा जा आसार मिलिया आहिनि। हाणे इहे सभु ज़ाहिर कनि था त हीउ शहरी वसंदी मनसूबाबंदी सां आबाद कई वई, माना हिकिड़ो मनसूबाबंदी सां शहर आबाद कयो। हाणे काहू जे दड़े जा जेके आसार सिंध में धर्म जी पखिड़े ज़ाहिर कनि था, मज़हबी ऐं सक़ाफ़ती हमाहंगीअ खे ज़ाहिर कनि था, इलाइक़े जी समाजी साख़्त खे ज़ाहिर कनि था। फ़न तइमीर जेका इर्तिक़ा थी उन बाबति असांखे हिन माॻता ॼाण मिले थी ऐं तरक़ी कयल शहरी मनसूबाबंदी बाबति असांखे सबूत मिलनि था, जेके इंतिहाई अहम सबूत आहिनि। हाणे पंहिंजे हिन ॻाल्हि ॿोल मां इहो जेको नतीजा आहिनि त काहूअ जो दड़ो जेको हुयो सिंध जे क़दीम तहज़ीबुनि जे मेलाप जो मर्कज़ हुयो। बुद्ध धर्म जे ज़वाल ऐं हिंदू धर्म जे आमद हिन शहर जे तारीख़ी किरदार खे तब्दील कयो। हिन बाग़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में आबाद हुजणु इलाइक़े जे मुसलसल सक़ाफ़ती इर्तिक़ा जो सबूत आहे। हिन बाग़ ते साइंसी तहक़ीक़ अञा अणपूरी आहे। जेकॾहिं वधीक खोटाई ऐं खोज न कई वई त वधीक हक़ीक़तूं साम्हूं अचण जो इम्कान मौजूदु आहे। हुकूमत जे बेध्यानी सबबि हीउ क़दीम बाग़ मुकमल तौर तबाह थी चुको आहे। हाणे हिन बाग़ ते सिर्फ़ु मिटीअ जा ढेर मौजूदु आहिनि। स्टोपा जा जेके निशान उहे ख़तमु थी विया आहिनि। शहर जा जेका अॾावतुनि जा जेके हुया निशान मिलिया, शहरी जेके ओसारी या हिन क़िस्म जा, उहे सभु ख़तमु थी विया आहिनि। हाणे
हिन माग जे वॾी एराज़ीअ ते कब्ज़ो करे उनखे मस्मार कयो वियो आहे। हिन माग मां जेके मिलंदड़ नवादरात आहिनि उहे बि दुनिया जे मुख़्तलिफ़ म्यूज़ियमनि में रखियल आहिनि, जॾहिं त बैन अल-अक़वामी क़ानून मूजिबि इहे शयूं असुलु माग ते हुजणु घुरिजनि। हिते काऊअ जे दड़े जे भरिसां म्यूज़ियम जुड़ियल हुजे जिते इहे शयूं हुजणु घुरिजनि, त जीअं माण्हू उते अचनि त हुननि खे कुझु ॾिसण लाइ मिले, ख़बर पइजे त हितां हिन माग तां हीअ शयूं मिलियूं, हुनजी हीअ तारीख़ में त माण्हुनि जी परॾेही सियाहनि जी दिलचस्पी तॾहिं पैदा थींदी जॾहिं माग ते कुझु मौजूदु हुजे। मिटीअ जो ढेर ॾिसणु केरु बि कोन्हे। हाणे काऊअ जो दड़ो न सिर्फ़ु सिंध जो क़दीम विरसो आहे, पर बरे सगीर जी गॾियल तहज़ीब, मज़हब, फ़न तइमीर ऐं तारीख़ी इर्तिक़ा जो बि हिकिड़ो अहम हवालो आहे। ही माग 3000 सालनि ते पकड़ियल तहज़ीबी तारीख़ जा अणमिट निशान रखे थो, जिन ते वधीक साइंसी तहक़ीक़ वादी सिंधु माथिरीअ जे सक़ाफ़ती तारीख़ खे नवनि रुखनि सां उजागर करे सघे थी। अवां जी वॾी वॾी महिरबानी।